जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं राणीपुर खां। राणीपुर एवरशाइन ग्रुप ऑफ कॉलेजिस राणीपुर पारां स्कूल में साइंस प्रैक्टिकल क्विज़ कॉम्पिटिशन जो इनकाद कयो वियो, जंहिंमें 6, 7 ऐं 8 क्लास जे शागिर्दनि विच में साइंसी सवालनि जा मुक़ाबला कराया विया, जंहिंमें क्लास 6, 7, 8 टिनी क्लासनि जे शागिर्दनि मुक़ाबलो खटे वरितो, जिन खे एवरशाइन ग्रुप ऑफ कॉलेजिस जे चीफ पैटर्न इंजीनियर मुमताज़ हुसैन चन्ना पारां एवॉर्ड सर्टिफिकेट ॾिना विया। उन मौक़े ते एवरशाइन ग्रुप ऑफ कॉलेजिस जे चीफ पैटर्न इंजीनियर मुमताज़ हुसैन चन्ना, राणीपुर जे प्रिंसिपल अब्दुल हकीम चन्ना, लियाकत अली मेमन, सैयद नकी अब्बास शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो मक़सदु ज़माने जे तक़ाज़ानि मुताबिक़ तालीम ॾियणु आहे, छो त उहे ई क़ौमूं ज़िंदा रहंदियूं आहिनि जिन पंहिंजे नसलनि जी तालीम खे तरक़ीअ जे मंज़िल ते पहुचायो। असांजी साइंस क्विज़ कॉम्पिटिशन सेमिनार जो मक़सदु शागिर्दनि में साइंसी सब्जेक्ट बाबति ॼाण फ़राहम करणु आहे। अहिड़नि सेमिनारनि सां शागिर्दनि में चिटाभेटी जो माहौल पैदा थिए थो, जॾहिं त सालाना इम्तिहाननि जी तयारी पिणु थी वञे थी। असां पंहिंजी क़ौम सां साथ निभाइण जो वचन कयो आहे। उहो ई सबबु आहे जो असां वटां हर साल वॾे तादाद में शागिर्द मेडिकल इंजीनियरिंग में सिलेक्ट थी पंहिंजे वालिदीन जे ख़्वाबनि जी ताबीर बणिजनि था।